तो का सवाल तो पूछा को गैर मुस्लिम यो या तो तूं पढ़े उन खां पोइ तोखां सवाल पुछे त छा मुंहिंजो हिन जो उनवान छा आहे हक़ीक़त मोहम्मद सॼी ॻाल्हि महबूबनि जी हक़ीक़त जी पई हले हक़ीक़त हबीब जी अजब जहिड़ी आहे जामे लैल नहार खे शफ़क़ जी सां आहे जामे लैल नहार इन ते हुन मुफ़्ती इहा तक़रीर कई इन तव्हां जेके राति आयत पढ़ी इन ते पंहिंजी तो ॿुधाए थो चए थो राति खे ऐं ॾींहं खे शफ़क़ जेका आहे उन खां ॿई हटियल आहिनि जी हा उन ते न ॾींहुं थो कब्ज़ो करे न राति थी कब्ज़ो करे इहो ई मक़ाम आहे महबूबनि जो ख़ालिक चइबो उनखे मकी मख़लूक आहे इहे ॿई सिटूं पढ़ियूं त मुंहिंजो तोखां गैर मुस्लिम सुवाल पुछे त छा नबी जंहिंसां रुसी वेंदो हो कंहिंसां त उनखे सुकून ऐं राहत थींदी नबी जे रुसण ते राहत ईंदी हुई उनखे ॿियो त नबी अव्हां जो गारियूं ॾींदो हो जो अव्हां ख़बर पई त गारियूं महबूबनि जूं जेके आहिनि ॾाढियूं मिठियूं ऐं सुठियूं आहिनि कहिड़ो जवाबु ॾींदे रसनि हिकिड़ो ई ॻाल्हि आहे न पॉइंट जंहिंखे खणे थो गिरोड़ी साईं उनजा मिसाल ॾींदो 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 आख़िर में हिकिड़ी सिट थो चवे आख़िरी जेका फ़ैसिला कोन हूंदी आहे उन में हू पंहिंजी फतवा ॾिए थो फ़ैसिलो ॾिए थो हाणे हिते जेको आहे उहो आहे त पहिरियां जेको त बेहुला जो मजने मिठो माखी सा सो उदाहो सो सोजरो सो पुनो सो के जा ससु सब्ज़ो न पुछो जंहिं छनू थियो छपर आहे हाणे इहे सभई ॿुधाए ॿुधाए आख़िर में चवे थो त रसनि पहिरियां खां राहतूं गहरियूं गुलनि सां जीअं ॿियनि खे फरमायो अथसि हा लुत्फ़ लालण हथ में गज़ब गुलामा लुत्फ़ लहरे अगरो कंधी कहर न का ॾेरे पाणी पिनियो हुसन हबीबनि खां जेकी जिनी मंगियो उहो उन अता के क़तल जा को ॾिया के आशिक़ ईमान आहे मूजिब सुखा साइलें थो बख़्शे बशीरा कंहिंजी जेका तलब आहे उहा उनखे मिले थी त इन में बि अॻिते हली हाणे मूंखे यादि पवंदो आहे अॻिते हली हा उते चवे थो त जेको संदन गज़ब आहे या कावड़ आहे रंजश आहे छो त रहमत लल आलमीन आहे रंजश में बि कॾहिं कंहिंखे बददुआ न ॾिनऊं कॾहिं पंहिंजी रंजश जो उनजे मथे बोझ पवे उहो रोके छॾियऊं त मूं वटां रहमत वञे ऐं रहमत सराबा आहियां त मूंखां माण्हुनि ॾे रहमत वञे का जेका गज़ब या कावड़ या उहा न वञे हुन ताईं न पहुचे हुनजो असरु इहे सम्झाइनि था फ़िक्री शाइरी आहे सो फ़िक्री शाइरी त परे रही पर अखर बि कोन था असांजी वठी सिंधीअ जा ॿोली पंहिंजी ज़बान उन मां ई कोन था सम्झनि न वरी ॾिसनि था त भई हीअ माण्हू जेको आहे हीअ सुलझियल माण्हू इहो अखर हीअ पियो वठे हुन खां पुछूं त सही हा त तूं ई छो वरितो इहो त वरी मूं ते एतबार कोन छो जो मूंखे ॾाढ़ी कोन्हे मुलूं कोन आहियां इहो आलम ॻाल्हि कई त पोइ उहा थी मुंडी ते टिका नंढी हुई त उहा नंढी वारो चए जहिड़ी मूं वारी जेका इहा सही आहे हू चए न मूं वारी सही आहे बसि थियो मजनि त ॿियो को असां ॾाढनि जे मामले ते विढ़ो न विढ़ी न मरिजो वञी धणी खां पुछो पंहिंजे मालिकनि खां जॾहिं हुज़ूर जिन वटि आया तॾहिं हुज़ूर जिन हुननि जे इन ई मामले जो हल कढियो पाण फरमायूं त जेकॾहिं कंहिंखे वॾी ॾाढ़ी रखण जो शौक़ु थी पवे त बि चप खां हेठि मुठि विझे ऐं उनखां ॿाहिरि जेका उहा कढी छॾे माना इहा ॾेखारी हुज़ूर जिन इंतिहाई हद ॾाढ़ी जी उते जो उते पाण हुकुम कयऊं त ॾाढ़ी हेॾी हुजे हेड़ी हुजे कीअं हुजे पखिड़ियल पासा पखिड़ियल हुजनि या वरी चुंब हुजेसि मतिलबु जो इन ई मामले में मुंझो न
जी हा तव्हां पंहिंजे चहिरे खे पंहिंजे मुंहं खे अहिड़ो रखो जेको माण्हुनि खे पसंदि अचे पसंदि जी हा अचे जी हा हाणे ॾिसो हिन में केॾी तिवालत आहे इन हुकुम में केॾी न हिकिड़ी पंहिंजो ईअं मुस्तक़िल नमूने जी जो फ़ैसिलो आहे त तव्हां हिन जहान में रहो था इंसाननि सां गॾु रहो था मुस्लमाननि सां रहो था ग़ैर मुस्लमाननि सां रहो था पर जंहिं जहान में रहो था उन जहान में जहिड़े फैशन खे जहिड़े खे माण्हू पसंदि कनि तव्हां ओड़ो करे छॾियो छो जो तव्हांखे माण्हुनि सां उथणो वेहणो हलणो आहे लोकला वारो चूता उभारी जेकॾहिं थींदी न त पोइ मज़ो कोन थींदो मुआशिरे में जी हा त इहो पसंदि न आहे केतिरा बि माण्हू ॾिसंदा न आहिनि वॾा हिन खां वॾी लेवल ते हलाईंदा पर उन्हनि वटि उहा ॼाण कान्हे जेका हिन वटि आहे अच्छा हिते हे हफ़ीज़ वारा पढ़ंदा हुआ हे अञा पढ़नि था मदा इहे हज़रत आदम वारी जेका बेश्त वारी इन में पोइ हुन हुई लफ़्ज़ वठंदा पोइ हिन त अलाए किथां लिखायो या कंहिं वटां हिन चयो त हीअ चवनि था त जॾहिं नाला यादि पिया त उन में हू चए थो त मूं ॾातार ॾोह वॾा कया मूं बदकार खे बख़्श कर माना इहे ई लफ़्ज़ अञा वठणु इन में ॿियो अखर आहे त खाधई खां दाणू कणिक जो पोइ तड़ियो तबारा तरियो तबर हा जी हा जी हा असल में इहे छा आहे मूं त मूं शाइर कटे छॾिया आहिनि मूं हुन मां इन जे हुन खां ॿुधी पोइ वरी इन ते पंहिंजे हिसाब सां ॾिसी पोइ मूं हुन जिते हू माना ग़लती मूं जिते हुन लाइ ॾोह इस्लाह कई आहे ग़लती गफ़ार हुन चयो त माना इहो ग़लती गफ़ार ग़लती थी ऐं हू वरी जिते हू बदकार हू चवनि था उते मूं आहे लिखियो बंदो बख़्श मूं माना बंदे खे जी हा जी हा आहे सही आहे उहा बदकार जी हा जी हा शाइर असांजा वीचारा हज़रत आदम खे माण्हू नथो चई सघे न नबी जी शान में माण्हू तर्जण जो लफ़्ज़ जेको आहे उहो नथो इस्तेमालु करे या वॾे मां वॾो ॾोह आहे अलाह साईं क़ुर में चयो त पोइ मूं आदम खे ज़मीन ते लाथो जी हा जी हा अलाह त कोन चयो त मूं बेश्त मां तड़े कढियो जी हा ऐं तर्जण जो हिकिड़ो तसवर करियो त तर्जण जी जो जेको मंज़रु आहे उहो इहो आहे त उन जे पुठियां काहे पण उनखे भितर हणंदा डोड़ाईंदा वञनि पोइ ईअं करे उहो आवाज़ सां तड़े कढी छॾियो जी 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 आहे शैतान जे लाइ तर्जण आहे शैतान तड़ियल जेको ख़ुदा जी मखलूक में फ़क़ति शैतान आहे जी 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 ॿिया ॾोहारी आहिनि हज़रत आदम ॾोह गुनाह नबियनि खां थींदो कोन्हे बाक़ी सभु जेके ग़लती चइजे हा भुलनि जी त इहा हालत आहे जो तर्जुमे में जिते अलाह साईं फरमायो आहे त मूं तुंहिंजा अॻियां ऐं पोयां बख़्शे छॾिया उते लिखियो अथव त मूं तुंहिंजा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्श करे जी 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 शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जी पियो लिखे क़ुर जो तर्जुमो पियो इहो लिखे जी 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 रशीद अहमद गंगोई ऐं मामूद इमरोटी इहो लिखियो आहे घणनि लिखियो आहे मोहम्मद मदनी हे आलिम हितां ई नाले न खपे इहा साॻी मूं हुते ओठनि में पढ़ी हुई जी जी नूननि में जी जी त हाणे उते खाई दाणो कणिक जो थियो जन्नत खां बि जुदा जी 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 उते ऐं इहा जेको आउं पढ़ां थो इहो किसो जेको आहे सो पंहिंजो साईं इमाम जाफ़र सादिक जिन किताब में लिखियो आहे किताब जो नालो आहे माआरिजुन नबूवत उन में इहो सॼो किसो लिखियो आहे ऐं हे वीचारा पढ़नि कोन न को किताब ॾे त मोह ई कोन कनि अल इल्म बहरो इल्मुल इल्म अमवाज यानी इल्मु हिकिड़ो बहर आहे समुंड आहे बहर बेकरां आहे ऐं उन जो जेको इल्मु आहे उनखे परूड़णु उहो ईअं कोन्हे त तो हिकिड़े नमूने परूड़े वरितो त पोइ ख़तमु थी वियो न गिरोही साईं चए थो त इहो जीअं समुंड जूं छोलियूं कॾहिं बि बंदि कोन थियूं थियनि हलंदियूं ई रहनि थियूं हिन इल्मु जेको आहे उनजो मालूम करण जी परूड़ जेका आहे पुर्ज जेका आहे उहा इन मिसाल आहे त तूं सम्झंदो वेंदे वरी गौर कंदे वरी तोखे अॻिते सम्झ में ईंदो अहिड़ी तरह इन जे सम्झण जो दंग आहे ई कोन
ऐं ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे त माना साईं खां मूं ॿुधो हो त साईं सवरो चिटो न चयो छा मुंहिंजो लफ़्ज़ ज़हन में हुन करे मूं चयो हाणे हीउ साईं वठंदो होशियारु माण्हू आहे वॾनि माण्हुनि जे अॻियां पढ़ंदा त तारीख़ीअ में तुलू थियो लालण घणा चवंदा के चवंदा लिमा ला के लिमा ना के ली ऐं मूं वरी अखर पीर अशरफ रिसाले में पियो आहे ली म अल्लाह इहो हिकिड़ो माना इन जी हुनजी माना लॻे थी पोइ अखर कहिड़ो आहे असीं लिमाना चवंदा आहियूं लिमा अना हा जी हा तारीख़ मां तुलू थियो जी हा लालण लिमाना माना पाण बि भरियो ऐं संत माना जेका हुई जी हा उहा बि तव्हां निकिती तुलू थी माना उभरी जी हा जी निकिती ॿाहिरि ज़ाहिर थी ऐं हुन पीर अशरफ रिसाले में ॾिसंदा न त उते माना इहा ई साॻी सिट जेका चवे हा पई न पर लिमाला जो जी माना छा थी थिए इहे लफ़्ज़ आहे ई कोन लिमा ला लिमा ना इहा आहे ई कोन। ना थी थिए हा ला जेका आहे त उहा जी हा, जी हा। ली म अल्लाह इहो अखर आहे पीर अशरफ रिसाले में हिन जी माना इहा साॻी थिए थी न सही लिमा आना आहे लिमा अना हा हा त पोइ पाण पंहिंजी माना सूदा ज़ाहिर हा अॻे चवंदा हुआ तारी कमु तुलू पियो वीचारा मौलवी ईअं पढ़ंदा हुआ तारी कमु तुलू पियो आचार मिलिया त कोन कमर में छा तुलू थियो लिमाला वीचारा माण्हू हाणे पिया हुआ पोइ इहा मंदा जेका तारीख़ हा न गिरोही जी कोन्हे घणो ॿिए कंहिंजी न साईं हाणे मूं पढ़ियो आहे पर मूंखे हुनजो नालो विसरियो वञे अब्द नबी ग़ुलाम नबी अहिड़ो हिकिड़ो नालो अथसि तमामु पुराणे दौर जी ॻाल्हि माना उहो आहे ॿोली उन लॻे थी गिरोही साहिब सां पुराणी ॿोली जी हा निकूं जो नोणीअ हा जी हा शाइर पियो समा जी हा जी हा जी हा केॾा लफ़्ज़ आहिनि वाह हुड़ सभई जा मिड़ई जी हा वहदत में हली हिकु थिया जी हा जी हा ॾिसो वॾी माना ख़ैर आहे जी हा जी हा हा उहा ग़ुलाम नबी आहे या अब्द नबी आहे अहिड़ो को नालो अथसि गिरोड़ी में आहे कोन गिरोड़ी में आहे कोन गिरोड़ी जी कोन जी हा ॿियो आहे या इल्मु या दौर या अहिड़ो को लॻे थो माना गिरोड़ी साहिब सां या ॿोली हाणे गिरोड़ी साहिब ऐं हिताई साईं हिताई 11वीं सदी खां 12वीं सदी में थियो आहे गिरोड़ी साहिब 12वीं सदी में थियो जी हा जी हा 19 साल पोइ साल आहे गिरोड़ी जो आहे हा हिताई खां पोइ बि उमिरि में नंढो आहे जी हा हाणे इन्हनि जो दौर हाणे इन्हनि खे सम्झण जे लाइ या इन्हनि जी शाइरी में किथे किथे अहिड़ा जुमिला अचनि था जेके पुराणी ॿोली जा आहिनि जी हा जी हा कल्ह हिकिड़े माण्हू मूंसां बहस कयो त भा ॾुखियूं जान भिटाई बैत ते ॾुखियूं जान मिड़नि तव्हां भिनण न थिए टुटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदनि जी हा ॿियूं हूअं ई हथण रोअंदियूं अखबारियूं जी हा त हुन भिनण वरितो त माना अखियुनि मां लुड़का अचनि पोइ पोसल थिए जी हा जी हा विझण जी हा जी हा जी हा हा ईअं मूं चयो दादा इहा ॻाल्हि ईअं कोन्हे सही इहो उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़ो रवाजु हो किथे फोतगी थी वेंदी हुई त जहिड़ी तरह शादीअ में शादी थियण खां अॻु में कुझु ॾींहं जेको सो मायूं सभई पाड़े जूं अची पोइ गॾिजी गीत ॻाईंदियूं आहिनि जी हा जी हा आहे न अॼु बि इहा रस्म हले पई न त उन वक़्त में रोअण जे लाइ बि इहा रस्म हुई त उहे मायूं उन्हनि खे चयल हूंदो त बाबा फलाणे टाइम ते पहुचजो ख़बर हूंदी हिन टाइम ते पहुचणो आहे ऐं पोइ गॾिजी जेको रोअंदियूं हुआ ऐं पिटींदियूं हुयूं हथ पंहिंजे मुंहं में ज़ोर सां हणंदियूं हुयूं उन गॾिजी पिटण जो जेको रोअण जो गोड़ थींदो उनखे भनण चइबो उनखे भनण वो अॼु बि अञा अॼु बि दौर आहे वो अॼु बि आहे जे असांजे बिरादर में अञा बि ॿिनी लफ़्ज़नि जी ॿुधो ॻाल्हि ॿुध भिटाई जे लफ़्ज़नि ते ऐं उनजे ग्रामर ते लफ़्ज़ ते गौर करिणो आहे जी हा जी हा भिटाई उहो शाइर आहे जिन खे सॼी दुनिया शाइरनि जो सरताज मञियो आहे ऐं असीं हुनजा जेके पाण सिंधी वेठा आहियूं हुनजे पाड़े में वेठा आहियूं हुनजा जेका पैरोकार आहियूं उहे सम्झूं कोन था सम्झण लाइ तयारु कोन्हे या तयारी मुंहिंजो हाणे इहो हो रवाजु त
पोइ जॾहिं उहे पिटींदियूं हुयूं त हाणे सभिनी खे त को ॾुख कोन हूंदो न पोइ हिकिड़ियूं ठला हथ पियूं रुगो ईअं अॻियां हुनजी तशरीह थो करे त पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदनि हा उहो कुटींदी हुई जेको वधीक कुटींदियूं हुयूं ॻाढ़ा गल ॻाढ़ा ॿियूं हूअं ई हथ हणनि पियूं पर खामखा रुगो ईअं पियूं कनि ॿियूं हूअं ई हथ हणनि रोअंदियूं रोअण वारियूं उहे आपदा कोन चए आउंदी भञण भञाड़ी भञा त ईअं आहे हिननि शाइरनि जो हिकिड़ी शाइरी आहे ऐं ॿियो जंहिं दौर में हुआ उन दौर जा केतिरा रस्मो रवाज जा हिकु समाजी तालुकात हुआ उहे हाणे त बदिलजी विया आहिनि वरी उन में फेरफार ऐं चेंज अची वई आहे त उन वक़्तु कीअं हुआ हिनखे सम्झणो आहे उन मंज़र में वञिणो आहे पोइ तारीख़ अॼु खां 200-300 साल पोइ ते वञिणो आहे तारीख़ में तॾहिं उहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं ऐं पोइ बि उनखे ॻोल्हबो तॾहिं वञी सम्झ में ईंदियूं फटाफट कोन पढ़नि पिया महबूबनि जी सना कनि था सुठी ॻाल्हि आहे सम्झनि कीअं असुल सम्झणु चाहिनि कोन था सम्झणु चाहिनि कोन सुठो सम्झण जी कोशिशि ई कोन ऐं सुठो हुनखे पाण खे मदा या मौलूद मज़ो तॾहिं सम्झंदो असल में त उहो मज़ो धणी खे बि तॾहिं ईंदो जॾहिं हू सम्झी पियो ॻाल्हि कंदो ऐं जॾहिं हू सम्झी ॻाल्हि कंदो त हुनजे लफ़्ज़नि में उहो पावर हूंदो माना दुआ वारो उहो अदा कंदो हा ऐं धड़के वारो उहो अदा कंदो जंहिंमें जेतिरो दर्द हूंदो उहो पंहिंजी आवाज़ जे सौ सां हुनखे उन में दर्द बख़्शींदो दर्द हुन में समाईंदो त उहो जेको आहे महबूबनि सां पाण खे हाज़िर नाज़िर सम्झंदो आहे जॾहिं माण्हू पूरे सम्झंदो हिकिड़ो त तसवुर इहो आहे त गुनाहगार आहियूं बदकार आहियूं उन्हनि जो पाण ज़िमो कयो त असांजे गुनाहनि जी परवाही कोन्हे 100 गुनाह कया त रहमत खे ज़ोर सो पर उहे गुनाहगार बि जॾहिं संदुनि तारीफ़ ऐं सना करण लाइ वेहूं था न त पोइ उन वक़्तु असांखे पंहिंजो तवजह ऐं पंहिंजो जेको तसवुर आहे उहो करणु खपे महबूब ॿुधनि पिया ऐं हूअं बि ॾिसो न पाण वलियनि खे मञूं पाण खे इहा ख़बर आहे त वली जेको आहे अलाह जो दोस्त उनखे रुगो हीअ ज़मीन न पर पूरी काइनात उनजे नज़र में आहे जेकी कुझु ख़ुदा जी सॼी काइनात आहे उहा उनजे नज़र में आहे त उहो वलीअ खे एतिरी कुवत आहे त महबूब करीम त जेके आहिनि उहे त मालिक आहिनि उन्हनि खे मिली उतां त उहे असांखे ॾिसनि पिया हदीस पाक आहे हिकिड़ी महबूबनि करीमनि जी त मुंहिंजो उम्मती जे मुंहिंजी साराह ऐं तारीफ़ करे पियो या मूं ते दुरूद पढ़े पियो उहो जेकॾहिं अदब ऐं मुहबत शर्त उहो अदब ऐं मुहबत सां पियो करे त जेसीं ताईं उहो अदब ऐं मुहबत सां मुंहिंजी सना पियो करे तेसीं ताईं मुंहिंजो तवजह उन ॾांहुं आहे बाक़ी जेकॾहिं मोहबत उन में तारीफ़ में मोहबत ऐं अदब शामिल न आहे त पोइ उनजी उहा मलाइक मूं वटि पहुचाईंदा आहिनि त तुंहिंजी तारीफ़ कई आहे उमत मुंहिंजो तवजह हासिलु हुनखे कोन थियो हाणे सुवालु आहे त मक़ाम को आहे छा सनागर जो वेही पंहिंजे दिलि सां पंहिंजे रूह सां सना करे ऐं महबूबनि जो तवजह हासिल थिएसि इन खां वॾो मक़ाम ॿियो कहिड़ो आहे इन खां वधीक ॿियो छा कमाईंदो उहो आहे कोन पर पोइ मिली आहे ॿियो ॾिसूं पिया हिन वारे में चङा मिलिया आहिनि पोइ हाणे मथे वारे में कहिड़ो थो कहिड़े खे मारे माने हिकिड़ो तकाबुली त वाक़िया आहे ही फन पर तकाबुली जी बि हिकिड़ी अदब आदाब आहिनि उनजे अंदरि हुजे न अदब जे दाइरे जे अंदरि हुजे इहो आहे कोन असांजो शाइक़ अञा वधीक मश्करी करियो शाइक़ बि असांजे नसीब में अहिड़ो अची लॻो आहे जेके बा अदब तारीफ़ पिया कंदा हुआ सना ॻाईंदा हुआ शाइक़ बि अहिड़ा हूंदा जेके चुपचाप बग़ौर पिया ॿुधंदा हुआ कहिड़ा लफ़्ज़ आहिनि शाइर छा चयो आहे जे तारीफ़ कई अथसि उहा कहिड़नि लफ़्ज़नि सां कई अथसि जेकॾहिं का पंहिंजी सिक बयानु कई अथसि त उहा कहिड़ी लेवल जी आहे इहो सभु कुझु गौर सां ॿुधंदा हुआ सम्झंदा हुआ तॾहिं उन्हनि ते असरु थींदो हाणे रुगो इहो कंदे गोड़ घणो कहिड़ो थो करे राति
या तो कोसर सूरत जगह न सीधी दबे गलत ज़ेर ज़रूर गलत ॾेई वियो हा हा या तो राति मूंखां हिकिड़े ॿिनि माण्हुनि ॾिठो इहो समूह छोकिरो वेठो न गुलाम रसूल जो हुन सां या तव्हांजो आवाज़ु वीचारो नौजवान आहे हुनजो आवाज़ु सुठो आहे घणो आहे इहो यार कहिड़ो आहे मूं वठो त हिन ते असरु थियो ई इन ई इहो आहे हाँ जो मुंह ते लाउड रखियो हा, वेठो इहो माइक मथो हणो। हाँ तव्हांखे पुछियो पियो हिकिड़े हा, उहो। मुंहिंजो समूह आहे वीचारो जटा मिड़े पियो कुकूं करे पियो दादा, न अॼु इहो अॼु हक़ीक़त करे खुलण जी जाइ ते खपे न बराबरि हाँ हाँ जिते सम्झ हुजे न हाँ हाँ